मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे त तव्हां मूंसां मुहबतूं कयूं, घणियूं दुआऊं ॾिनियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, इंसान पाण खे एतिरो ताक़तवर सम्झंदो आहे, जॾहिं पंहिंजी ताक़त जे उरूज ते हूंदो आहे उहो सॼी दुनिया सां विढ़ण लाइ तयारु थी वञे थो। उहो चवे थो त मां सॼी दुनिया खे हासिलु करे सघां थो, मां एॾो ताक़तवर आहियां। पर जिते औलाद जे ग़म ऐं औलाद जूं तकलीफ़ूं साम्हूं ईंदियूं आहिनि त हर पीउ, हर वालदेन कमज़ोर बणिजी वेंदा आहिनि। वॾा ताक़तवर जेके पहाड़नि खे रेज़ा रेज़ा करण वारा शख़्स, उहे पंहिंजे औलाद जे तकलीफ़ ते तमामु नरम थी वेंदा आहिनि ऐं तमामु कमज़ोर थी वेंदा आहिनि। चंद ॾींहं पहिरियां मुंहिंजो पुटु अब्दुल्ला जी ओचिते तबीअत ख़राबु थी ऐं मूं हिकिड़ी पोस्ट रखी, दुआ जी अपील रखी त तव्हां सभिनी दुआऊं कयूं। ऐं तक़रीबन सभु दोस्त मूंखे व्हाट्सअप ते, मैसेंजर ते ऐं मूंखां पुछंदा रहनि था त अब्दुल्ला जी तबीअत हाणे कीअं आहे। अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआउनि सां, अलाह जी महिरबानी सां हू काफ़ी बहितरु आहे। चंद ॾींहं हॉस्पिटल में रहियो, उनखां पोइ हाणे उहो घरु आहे, बिल्कुलु ख़ुशि आहे, ख़ैरियत सां आहे। ऐं तव्हां सां मां उनजी ॻाल्हि कराइणु चाहियां थो। अस्सलाम वालेकुम, मां आहियां अब्दुल्ला उमरानी। कुझु ॾींहं अॻु में मुंहिंजी तबीअत ख़राबु थी पई। जीअं तबीअत मुंहिंजी सही थी त मां पोस्ट ॾिठी ऐं तव्हांजूं मुहबतूं ॾिठियूं, तव्हांजी दुआऊं ॾिठियूं। अलाह जे करम सां हाणे मां ठीकु आहियां ऐं तव्हांजे दुआनि सां मां बहितरु आहियां। मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे त तव्हां मूंसां मुहबतूं कयूं, घणियूं दुआऊं ॾिनियूं। ऐं दुआ थो कयां त तव्हांखे बि अलाह सलामत रखे ऐं तव्हांजे औलाद खे बि अलाह ख़ुशि रखे। जिन्हनि दोस्तनि फेसबुक ते कमेंट्स कया, जिन्हनि दोस्तनि अबू खे कॉल करे मुंहिंजी तबीअत जे बारे में पुछियूं, मां ॾाढो ख़ुशि आहियां। तव्हां हाणे ॾेढो कमेंट्स ॾिनो ऐं शेयर कयो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। अलाह निगहबान। अब्दुल्ला सां तव्हांजी मूं ॻाल्हि कराई, उन पंहिंजा कमेंट्स ॾिना, उहा हाणे बिल्कुलु ख़ुशि आहे। तव्हां दोस्तनि जूं तमामु घणियूं महिरबानियूं। तव्हां जिन दोस्तनि बि मुंहिंजे रखियल पोस्ट खे शेयर कयो, जिन्हनि दुआऊं ॾिनियूं, जिन्हनि कमेंट्स कयो, जिन्हनि जे अॻियां मुंहिंजी पोस्ट गुज़री ऐं जिन्हनि दोस्तनि कॉल करे मूंखां पुछा कई, उन्हनि दोस्तनि जूं तमामु घणियूं महिरबानियूं। इहे तव्हांजूं मुहबतूं हमेशह मूंखे यादि रहंदियूं। इंसानु जॾहिं कमज़ोर थींदो आहे, सभ खां पहिरियां उहो दुआ जी तरफ़ भॼंदो आहे ऐं दुआ जे लाइ इंसान खे को रस्तो नथो सुझे, पोइ उहो हर हिकु इंसान खे ॿाहूं ॿधी अपील कंदो आहे त मुंहिंजे लाइ दुआ कयो। ईअं ई मूं कयो, पर मूंखे तमामु घणी मोट मिली, तव्हां मां तमामु घणी मुहबतूं मिलियूं। तव्हांजूं मुहबतूं मूंखे हमेशह यादि रहंदियूं। मां दुआ थो कयां त अलाह पाक तव्हांखे, तव्हांजे बचड़नि खे, तव्हांजे फैमिली खे, तव्हांजे दोस्तनि खे, तव्हांजे सॼणनि खे, जेके बि रिश्ता तव्हां सां लाॻापियल आहिनि, उन्हनि खे हमेशह ख़ुशि रखे, आबाद रखे। तव्हां सदाईं सलामत हुजो, पंहिंजे घरनि में आबाद हुजो, पंहिंजे हुजूम मेड़ में गॾु हुजो। मूंखे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु, साथ सलामत। अलाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।